अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कराची मलिक खां खबर शामिल कंदासी। नजीब अमन खास के लीजिए सिंधु दरियात केनालन से मुखालिफत MD आरिफ एस शो अब्दुल गफ्फार कोराई एंटी इंक्रोचमेंट के अमलदारन पुलिस नफरी साण करे कराची में सिंधी ॻोठनि खिलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾियूं। वेस्ट में सालन खां क़ाइम इंडस टाउन खे ढाइण जे लाइ अमलदार पहुची विया। ॻोठणनि पंहिंजनि अजनि खे बचाइण लाइ रोडनि ते निकिरी आया। नादरन बाईपास ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरन अली गुलाम बमरो, क़ाइम दीन उॾण, अब्दुल कादिर डेपर, शाह मोहम्मद तुनियो, इमरान सुप्रियो, नूर मोहम्मद जी अॻवानी में एहतजाज कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठणनि चयो त असीं सालनि खां वठी आबाद आहियूं। एंटी इंक्रोचमेंट MDA जा कुछ राशि ऑफिसर मिली भगत करे ॻोठ खे ढहण चाहिनि था। हिननि चयो त केनालनि जी मुखालिफ़त करण ते MDA क़दीम वसंदी ख़िलाफ़ कार्रवाई करणु चाहे थी। असीं कंहिं बि सूरत में पंहिंजा घर ढहण न ॾींदासीं। उन मौक़े ते ॻोठणनि जी सख़्त मज़ाहमत ते पुलिस एंटी इंक्रोचमेंट वारा बग़ैर कार्रवाई जे वापसि हली विया।